मासूम ॿारड़ो जेको शाह करीम जो रवासी आहे, शफ़ी मोहम्मद जो पुटु आहे ऐं जंहिंजो वालिद साहबु गुज़ारे वियो आहे ऐं वालिदा बि गुज़ारे वई आहे। ऐं हिन जो पंहिंजो ई अज़ीज़ हिकिड़ो वेझो माइट जेको हिते हींअर अदी रज़ा ज़ुलेखा फाउंडेशन में अदी रज़ा सतोट पहुतो आहे ऐं जंहिंजी जेको ॻाल्हाए बि नथो सघे, ॿुधी बि नथो सघे ऐं जेके दिमाग़ माशाल्लाह तमामु सुठो अथसि, पर माना जेके ॿुधण न करे हिकु दफ़ा एक्सीडेंट में बि अची वियो, पर रईस ज़ाहिद ख़ान जे रिंद फर्ज़न जेको आहे हिन जी ज़िंदगी मासूम जी बचाई हुई। त हीउ नंढिड़ो हिन वक़्तु बेनज़ार छा परवरिश आहे, हिन जो पंहिंजो अज़ीज़ छॾियो आहे ऐं हिन जा चाचो जेको आहे उहो बि ख़्यालु नथा रखनि। त इन हवाले सां हीउ मासूम हिते आयो आहे ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था हिन जो नालो जहांज़ेब आहे। जहांज़ेब हींअर बेनज़ा सेतो वटि मौजूदु आहे। हाणे वधीक बेनज़ा खां पुछंदा हुन छा चवणो आहे। अदा माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत है ऐं अल्लाह न करे छॾे को यतीम खे पंहिंजे माउ पीउ खां विछेड़े ॾाढो ॾुखियो हूंदो आहे यतीम थियण ऐं उनखे बर्दाश्त करण। ऐं हीअ बल्कि मूं वटि नंढिड़ो आयो आहे ईअं सम्झो त जीअं मुंहिंजा ॿिया ॿार आहिनि, हीअ बि उन्हनि जी आहे, हीअ बि मुंहिंजो नंढो पुटु आहे। जीअं मूंखे पहिरीं हसीन जी हालत में मिलियो हो माशाल्लाह हींअर उहो तयारु थियो ऐं आउं कोशिशि कंदसि जे हीउ नंढिड़ो मूं वटि आयो आहे त मुंहिंजो बि हिकिड़ो ख़्वाबु हूंदो लिखायां पढ़ायां हिनखे पंहिंजी मंज़िल ते पुॼायां ऐं सुभाणे हीअ कंहिंखे मोहताज न थिए ऐं हिनखे पंहिंजो औलाद खां बि वधीक सम्झंदसि। छो हीअ अलाह ख़ूबसूरत अलाह साईं ठाहे थो ॾाढो प्यारो आहे ऐं अलाह साईं वॾी हयाती ॾिएसि। ऐं हिन जो शायदि नसीबु हिते वियो मुंहिंजो शिटर सभिनी लाइ, हिंदू हुजे मुस्लमान हुजे, मूं पहिरीं बि चयो हो अॼु बि इहो चाहियां थी, काफ़ी अहिड़ा वालदेन आहिनि जेके ॿारनि खे या त किथे दरिया में उछलींदा या त मायूं नंढा मासूम ॿार उछले थियूं छॾीनि त उछलीनि न। असां होम आहे यतीम खानो आहे उते ई ॾेई वञनि, मूंसां राब्तो कनि। जीअं ॾिसो हीअ नंढड़े अलावा बल्कि माउ पीउ आहिनि कोन ऐं केरु संभालण वारो कोन्हे को ऐं उन अदा जेको छॾणु आयो मूं वटि उन हिकिड़ो सोचे सम्झी क़दम खयों हूंदो त यकीननि सां त असांजो नंढिड़ो इन शिटर होम में पढ़ंदो लिखंदो सुधरी वेंदो, हिकिड़ो एतबार करे मूंखे ॾियणु आयो आहे। त ॿियनि लाइ बि इहो मैसेज आहे, काफ़ी अहिड़ा असांजे टोडरमल खान में बल्कि न पूरी सिंध में अहिड़ा वाक़िया थियनि था जेके ॿार उछले था वञनि या ॿारनि खे पिनाइनि था या उन्हनि खे अहिड़ी हालत में छॾीनि था त इहे करणु बंदि कनि, अहिड़ा ॿार मुंहिंजे हवाले कनि। असां उन्हनि जी परवरिश कंदासीं, असां उन्हनि जी ख़िदमत कंदासीं, उन्हनि खे पंहिंजी मंज़िलनि ते आऊं पुॼाईंदसि। ॾिसो अदा मैसेज इहो आहे त नंढिड़ो मूं वटि मथां सुभाणे नंढिड़े ते केरु एतिराज़ु करे त रज़िया से तो असांजो छोकिरो अगवा करे वई आहे, ज़बरदस्ती विहारियो वेठो आहे या छा, कंहिंखे को एतिराज़ु आहे, कंहिंजो एतिराज़ु हुजे त मूंसां राब्तो कनि। नंढिड़ो मूं वटि ऐं सभिनी लाइ मैसेज आहे त यकीननि सां एतिराज़ु केरु ई कोन्ह कंदो, हीउ ॿार ई यतीम जो वैसे बि केरु कोन्ह हूंदो आहे, हुन मां हर कोई बेज़ारु हूंदो आहे। पर वरी बि मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे जेकॾहिं को एतिराज़ु आहे, को एतिराज़ु करणु चाहे त मूंसां राब्तो करे।